आगाह कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु डेरा गाज़ी खान में वर्कर कन्वेंशन खे ख़िताब कंदो। तैयारियूं मुकमल कई वयूं आहिनि जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। आगाह कयूं पिया बिलावल भुट्टो ज़रदारी जूं एडिटरनि ऐं कालम नवीसनि सां गैर रस्मी ॻाल्हियूं थियूं आहिनि। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त असांजी तजवीज़ न मञी वई त मैदान में ईंदासीं। धोखो न कयो वञे हा त हुकूमत खे बेइतमादी ज़रिए घर भेड़ो करे नयूं चूंडूं करायूं हा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पहिरियां पंजाब हुकूमत ऐं बाद में वफ़ाक़ी हुकूमत खे किरायूं हा। हमेशह आवाम खां हुक्मरानी जो हक़ खसियो पियो वञे। मुल्क में नेशनल एक्शन प्लान ते अमल थियणु घुरिजे। पीपी चेयरमैन जो वधीक चवणो हो त असां जेतिरो कमु तहरीक इंसाफ़ न कयो ऐं न ई वरी नून लीग वारनि कयो आहे। पंजाब जी कुंड कुड़िचे में वञी पीपी खे मज़बूत कंदासीं। आगाह कयूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु डेरा गाज़ी खान में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदो। तैयारियूं मुकमल कई वयूं आहिनि जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां एडिटरनि ऐं कालम नवीसनि सां गैर रस्मी ॻाल्हियूं कई वयूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त असांजी तजवीज़ न मञी वई त मैदान में ईंदासीं। धोखो न कयो वञे हा त हुकूमत खे बेइतमादी जे घर भेड़ो करे नयूं चूंडूं करायूं हा। अवां खे अपडेट कंदा हलूं। वाई पंदी भरिसां गोरखिल जे इलाइक़े में सियाहनि जी गाॾी कल्टी थी आहे। हिकु ॿार समेत 4 ॼणा फोत थी विया आहिनि जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी आहिनि। आगाह कयूं पिया फ़ौतियुनि में मुख़्तियार कार मोहम्मद सलीमुल्ला रिंद, असलम सियाल, वाहिद बख़्श खखराणी ऐं ॿारड़ो माजिद गोपांग शामिल आहिनि। इन जा तफ़सील वठंदासीं वाई पंदी मां अमान बरमाणी खां। अमान, छा तफ़सील आहिनि? जी मां ॿुधाईंदो हलां त अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। गोरखिल स्टेशन ते लाड़कण ऐं वासी आहिनि जेके तफ़रील गोरखिल स्टेशन वियल हुया। उन्हनि जी वीगो गाॾी जेको गोरखिल स्टेशन जो इलाइक़ो आहे पंटीह जॻह चाढ़ी आहे। उतां वीगो गाॾी जो जेको ब्रेक पे फेल थियण सबबि गाॾी जेका पलटियूं खाईंदी हिकु उन खाई में किरी पई आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं 4 ॼणा मौक़े ते फोत थिया आहिनि। फोतियुनि में आहिनि आहे मुख़्तियार कार सलीमुल्ला रिंद, वाहिद बख़्श अबड़ो, तारिक चांडियो ऐं असलम सियाल जेके शामिल आहिनि फोतियुनि में। जंहिं ज़ख़्मियुनि में रशीद रांझाणी, अकबर राजपूत आहे, हुसैन सियाल आहे, माजिद गोपांग ऐं गुल संजोण जो शामिल आहिनि। जॾहिं त फोतियुनि खे जेको उन टाइम ते जेको रस्तो हाणांगो हुजण करे जेको फोतियुनि जा लाश जेको उते 3 कलाकनि ते वाक़ई हंधि पियल रहिया। हिन महिल ते उहो जेको माना एम्बुलेंस ज़रिए जेको खणी जेको अबाणे ॻोठ रवाना कया विया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मियुनि खे वाई पांदी अस्पताल आंदो विझ ते एमरजेंसी को ॾियनि त उन्हनि जो इलाजु करे दादू अस्पताल में विया। जी ठीकु आहे अमान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।